أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا إذا قمتم إلى الصلاة فاغسلوا وجوهكم وأيديكم إلى المرافق وامسحوا برؤوسكم وأرجلكم إلى الكعبين وإن كنتم جنبا فاطهروا وإن كنتم مرضى أو على سفر أو جاء أحد منكم من الغائط أو لامستم النساء فلم تجدوا ماء فتيمموا صعيدا طيبا فامسحوا بوجوهكم وأيديكم منه ما يريد الله ليجعل عليكم من حرج ولكن يريد ليطهركم وليتم نعمته عليكم لعلكم تشكرون. واذكروا نعمة الله عليكم وميثاقه الذي واثقكم به إذ قلتم سمعنا وأطعنا واتقوا الله إن الله عليم بذات الصدور. يا أيها الذين آمنوا كونوا قوامين لله شهداء بالقسط ولا يجرمنكم شنآن قوم على ألا تعدلوا اعدلوا هو أقرب للتقوى واتقوا الله إن الله خبير بما تعملون. وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة وأجر عظيم. والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب الجحيم. يا أيها الذين آمنوا اذكروا نعمة الله عليكم إذ هم قوم أن يبسطوا إليكم أيديهم فكف أيديهم عنكم واتقوا الله وعلى الله فليتوكل المؤمنون. صدق الله العظيم. ए ईमान वारो जॾहिं उथो तव्हां निमाज़ जे तरफ़ पोइ धो तव्हां पंहिंजा मुंहं ऐं पंहिंजा हथ ठूठियुनि ताईं ऐं मसह कयो मख कयो तव्हां पंहिंजे मथनि जो ऐं पंहिंजे पेरनि जो भेजियुनि ताईं ऐं जेकॾहिं आहियो तव्हां गुस्ल जी हालत में तड़ जी हालत में पोइ पाकाई कयो ऐं जेकॾहिं आहियो तव्हां बीमार या सफ़र ते या अचे तव्हां मां को हिकिड़ो काकूस खां या हथु लाहियो तव्हां औरतुनि खे पोइ न लहो तव्हां पाणी पोइ इरादो कयो तव्हां मिटी पाक जो पोइ मसो कयो तव्हां पंहिंजे मुंहनि जो ऐं पंहिंजे हथनि जो इन्हीअ खां नथो इरादो फ़रमाए अल्लाह ताला हिन लाइ त करे तव्हां ते का तंगी पर इरादो फ़रमाए थो ताकि पाक रखे तव्हांखे ऐं पूरो करे पंहिंजे नेमत खे तव्हां ते मन न मन शुक्रगुज़ार बणिजो तव्हां शुक्रगुज़ार थियो तव्हां ऐं यादि कयो अल्लाह ताला जे नेमतुनि खे जेके तव्हां ते आहिनि ऐं उन जे अंजाम खे जो पको कई तव्हां सां इन्हीअ खे जंहिं चयो तव्हां त ॿुधोसीं असां ऐं फर्मा बरदारी कईसीं असां ड्रिजो अल्लाह ताला खां बेशक अल्लाह ताला ॼाणंदड़ आहे सीननि जा राज़। ए ईमान वारो हुजो तव्हां क़ाइमु थींदड़ अल्लाह जे लाइ शाहिदी ॾींदड़ इंसाफ़ जी हरगिज़ हरगिज़ न उभारे तव्हांखे
कंहिं क़ौम जी दुश्मनी जो न इंसाफ़ कयो तव्हां, इंसाफ़ कयो तव्हां, इहो वधीक वेझो आहे परहेज़गारी जे लाइ। ऐं डिॼो तव्हां अल्लाह ताला खां, बेशक अल्लाह ताला ख़बर रखंदड़ आहे तव्हांजे अमलनि जी। वाइदो फ़रमाए अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि सां जिन ईमान आंदो ऐं अमल कयूं चङा, इन्हनि जे लाइ आहे मग़फ़िरत ऐं अजुर वॾो। ऐं जिन माण्हुनि कुफ़ुर कयो ऐं कूड़ो कयूं असांजे आयतुनि खे, इहे आहिनि जहन्नम वारा। ऐं ईमान वारो, यादि कयो अल्लाह जे नेमतुनि खे जेके तव्हां ते आहिनि। जंहिं वक़्तु इरादो कयो कंहिं क़ौम जो डिघा कनि तव्हांजे तरफ़ पंहिंजा हथ, पोइ रोकियईं इन्हनि जे हथनि खे तव्हां खां, ऐं डिॼो तव्हां अल्लाह ताला खां, ऐं अल्लाह ताला ते भलत भरवसो कनि मोमिन। सूरतुल माइदा जो ॿियो रुकू, 6 सिपारे जो 5 रुकू, आयत नंबर 5 खां आयत नंबर 11 ताईं मुकम्मल रुकू तिलावत ऐं तर्जुमे समेत पढ़ियोसीं। इन्हनि जो तफ़सीर दुर मंसूर हाफ़िज़ जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जो लिखियल आहे। जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 27 खां इख़्तिसार सां नकुल कजे थो। पहिरिन आयतुनि जे शान नुज़ूल में मुख़्तलिफ़ रिवायात ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं लिखियल आहिनि। पहिरीं आयत इब्न जरीर, इब्न अबी हातिम, तिबरानी सनद ज़ईफ़ सां अलकमा बिन सफ़वान खां तख़रीज कई आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पेशाब कंदा हुया त कोई ॻाल्हाईंदो त साईं जन न ॻाल्हाईंदा हुआ, कोई सलाम वराईंदो त साईं जन सलाम जो जवाबु न वराईंदा हुआ, जेसिताणी वुज़ू फ़रमाइनि। पोइ साईं जन खे अर्ज़ु कयो वियो, साईं असां अव्हां सां ॻाल्हायूं था, अव्हां जवाबु नथा इरशाद फ़रमायो, सलाम कयूं था तव्हां सलाम जो जवाबु नथा ॾियो। पोइ इहे आयतूं नाज़िल थियूं। ॿी रिवायत में आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर निमाज़ जे वक़्तु वुज़ू फ़रमाईंदा हुआ। जॾहिं फ़तह वारो ॾींहुं हुयो त वुज़ू फ़रमायूं ऐं पंहिंजे मोज़नि ते मसह फ़रमायूं ऐं केतिरियूं ई निमाज़ूं हिकिड़े ई वुज़ू सां अदा कयूं। हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु अर्ज़ु कयो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु तव्हां अहिड़ो कमु फ़रमायो आहे जो इन खां पहिरियों कॾहिं बि ईअं कोन फ़रमायो अथव। साईं जन फ़रमाए थी इहो मां ॼाणी वाणी ईअं कयो त माना हिकिड़े वुज़ू सां केतिरियूं निमाज़ूं अदा करे सघजनि थियूं। इब्तिदा में ईअं हूंदो हो त हर निमाज़ जे वक़्तु वुज़ू हूंदो हो। पोइ वरी जॾहिं माण्हू खे वुज़ू आहे त केतिरनि ई निमाज़ुनि जे लाइ बसि उहो वुज़ू बरक़रार रहंदो। उन खां पोइ अल्लाह ताला वुज़ू जे आज़ा जे हद बयान फ़रमाई, फ़ग़्सिलू वुजूहकुम व अयदीकुम, मुंहुं धो ऐं ॿाहूं धो ठूठिन समेत। इहे फ़राइज़ वुज़ू आहिनि। सुनन, मुस्तहबात, वाजिबात इहे वरी हदीस में बयानु थियल आहिनि। मुंहुं धोइणु, ॿाहूं धोइणु, मसह करणु, पेर धोइणु, इहे फ़राइज़ वुज़ू में आहिनि। बाक़ी जेके नक खे पाणी ॾियणा, गुरड़ियूं करणा आहिनि, ॿियूं जेके आहिनि के वाजिबात में आहिनि, के सुन्नतुनि में आहिनि, के मुस्तहबात में आहिनि, इहे 4 फ़राइज़ आहिनि। अल्लाह ताला इहो फ़राइज़ बयानु फ़रमायो। बाक़ी मथे जो मसह थींदो आहे, सॼे मथे जो मसह, चोटे जो मसह, चौथे हिसे जो मसह, इहो बि हदीस मुबारक में बयानु थियल आहे। उन खां पोइ
ॿियो मसा अलल ख़ुफ़ैन, जॾहिं मोज़ा पातल आहिनि त उन्हनि ते बि मसो करणु जाइज़ आहे। मोज़नि ते, पेरनि जे मथां जेके मोज़ा हूंदा आहिनि उन्हनि ते बि मसो। वमसहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम, मसो कयो मथनि जो ऐं पेरनि जो तॾहिं मसो थींदो जॾहिं उहे मोज़ा पातल हुजनि। उन खां बाद में वुज़ू जूं फ़ज़ीलतूं आहिनि ऐं गुस्ल जनाबत, तड़ लाहिण जो हुकुम आहे। जेकॾहिं तव्हांखे तड़ आहे, गुस्ल जनाबत आहे, फ़तह पोइ तव्हां गुस्ल कयो, पाकई हासिलु कयो। अब्द बिन हमीद वहाब ज़मारी खां रिवायत करे थो कि तौरात में लिखियल हो त मन इग़्तसल मिनल जनाबत फ़इन्नहु अब्दी हक़्क़न, जंहिं गुस्ल जनाबत कयो त इहो मुंहिंजो पको सचो बानो आहे, ऐं जेको गुस्ल जनाबत नथो करे फ़इन्नहु अदुवी हक़्क़न, इहो मुंहिंजो पको दुश्मन आहे। छो त गुस्ल जनाबत, तड़ लाहिण, इहो बि शरीयत जो हुकुम आहे। पाक रहणु, हमेशह माण्हू पाक रहे, इहे शरई मसइला आहिनि। हाणे माण्हू खे गुस्ल जा फ़राइज़ जी ख़बर न हुजे त इहो फ़राइज़ कीअं, गुस्ल में कहिड़ा फ़र्ज़ आहिनि, गुस्ल कीअं लाहिबो, इहे असांजी बुनियादी ज़रूरतूं आहिनि हर माण्हू जूं, हर नौजवान जूं, जंहिंजूं बि आहिनि शादीशुदा जूं। उहे फ़राइज़ त ख़बर हुजनि, उनजो तड़ त लहे, उनजी पाकाई त थिए। ईअं ई क़ुर जो हुकुम आहे पाकाई कयो। पर जेकॾहिं माण्हू खे पाणी इस्तेमालु नथो करे सघे, का बीमारी जे करे, या पाणी मौजूदु न आहे, फ़तयम्ममू सईदन तय्यबा, पोइ अल्लाह ताला फ़रमायो त पाक मिटी सां तयम्मुम कयो। पोइ उनजो तयम्मुम जा वरी मसाइल तफ़सील सां ॿ धक हणिबा आहिनि। छंडे करे वरी मुंहं खे उहे मसो कबो आहे, वरी ॿ धक हणी करे ॿिन्ही ॿाहुनि खे ठूठियुनि ताईं मसो कबो आहे। इहो तयम्मुम आहे। अल्लाह ताला फ़रमायो त जेकॾहिं पाणी जी सूरत हाल न आहे, इस्तेमालु नथो करे सघे, बीमारी जो ख़तरो अथसि, ख़दशो अथसि, पोइ बि पाकाई करणी आहे तयम्मुम जे सूरत में। बाक़ी वुज़ू करण जा केतिरा फ़ाइदा आहिनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, हज़रत अबू हुरैरा सिंह खां रिवायत आहे, फ़रमायो जॾहिं बानो वुज़ू कंदो आहे मुस्लमान, पोइ मुंहुं धोईंदो आहे त उन जा मुंहं जा गुनाह सग़ीरा निकिरी वेंदा आहिनि। हथ धोईंदो आहे त हथनि सां जेके गुनाह कई सग़ीरा, उहे हथनि मां निकिरी वेंदा आहिनि। पाणी जे आख़िरी क़तरे सां उज़वनि मां गुनाह सभई निकिरी वेंदा आहिनि, सग़ीरा, उन जा सभई उज़वा साफ़ थी वेंदा आहिनि। इहा एॾी वॾी वुज़ू करण जी बरकत आहे। ॿी रिवायत में आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद, जेको बानू वुज़ू करे थो, पोइ सुठे नमूने वुज़ू करे थो, पोइ निमाज़ ते अचे थो, अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत जो फ़ैसिलो फ़रमाए थो, मा बैनहू व बैन सलातिल उख़रा, उन निमाज़ खां वठी करे ॿिए निमाज़ ते विच में जेके उन खां ग़लतियूं कोताहियूं थियनि थियूं, अल्लाह ताला उनखे माफ़ थो करे छॾे। इहो एॾो वॾो सवाबु आहे वुज़ू करण जो। जॾहिं बानो वुज़ू फ़रमाए थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त उन जे कननि जा गुनाह बि निकिरी था वञनि, उन जे अखियुनि जा गुनाह बि निकिरी था वञनि, उन जे हथनि ऐं उन जे पेरनि जा गुनाह बि निकिरी था वञनि। पोइ जॾहिं वेहे थो त उन जो वेहणु मग़फ़िरत वारी हालत में अल्लाह उनखे माफ़ थो करे छॾे। एॾियूं वॾियूं वुज़ू जूं बरकतूं आहिनि। उन खां बाद में अल्लाह ताला फ़रमायो, वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम, अल्लाह जी नेमतुनि खे यादि कयो जेके अल्लाह सां तव्हां खां अंजाम वरितो हुयो। त हिकु त इहो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुलुब में पूरी इंसानियत खां अल्लाह ताला जेको इक़रार वरितो हो, अलस्तु बिरब्बिकुम, मां तव्हांजो रब न आहियां, समूरी इंसानियत, पूरी इंसानियत इक़रार कयो हो। ॿियो त बनी इसराइल या यहूदी या जेके बि गुज़रिया, उन्हनि सां अल्लाह ताला अंजाम वरितो हो त तव्हां जेको आहे नबियनि जे तालीम खे मञींदो, नबियनि खे मञींदो, आसमानी किताबनि खे मञींदो। इन जा अल्लाह ताला फ़रमाया, अल्लाह सां मीसाक वरितो हो। उन खां बाद वारी आयत में अल्लाह सां फ़रमायो त अल्लाह जे लाइ क़ाइमु थी बीही रहो। इहा यहूद ख़ैबर जे बारे में आयत नाज़िल थी। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते विया
का मामले में दियत जे मामले में उन्हनि जेको आहे इरादो कयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तौबा नऊज़ बिल्लाह शहीद करे छॾनि। पोइ अल्लाह ताला फरमायो त तव्हांखे कंहिंजी दुश्मनी कंहिं ते इंसाफ़ करण खां रुकावट न बणिजे। कंहिंसां तव्हांखे दुश्मनी आहे, माण्हू इंसाफ़ ॿिनि ॻाल्हियुनि जे करे न कंदो आहे, या वास्ते ताल्लुक़ रिश्ते जे करे कंहिंसां इंसाफ़ न कंदो आहे, उन जे मुखालिफ़त में उन जो रिश्तेदार आहे, उन जो वास्तेदार आहे, इन जे करे पोइ इंसाफ़ न करे सघंदो आहे। ॿियो वरी का माण्हू सां माण्हू इंसाफ़ न कंदो आहे दुश्मनी जे करे, अॻे माण्हू सां दुश्मनी आहे पोइ इंसाफ़ न कंदो आहे। अल्लाह ताला फरमायो त शाहिदी बि ॾियो इंसाफ़ जी, का क़ौम जी दुश्मनी तव्हांजे इंसाफ़ में रुकावट न बणिजे। मुत्तक़ी परहेज़गार थियण जे लाइ इहो आहे त इंसाफ़ जो पलड़ो हमेशह सिधो रखो ऐं अल्लाह खां डिॼंदा रहो, छो त अल्लाह वटि इंसाफ़ आहे। रब से इंसाफ़ फरमाईंदो, उन वटि कंहिं बि ज़ुल्म ज़्यादती जो को बि ज़रे बराबरि तसवुर बि मुमकिन न आहे। अल्लाह खे तव्हांजे अमलनि जी ख़बर आहे। अल्लाह जा वाइदा सचा आहिनि, अहले ईमान सां आहिनि। जिन जा अमल सालिह आहिनि उन्हनि जे लाइ मग़फ़िरत आहे, वॾो सवाबु आहे। जिन माण्हुनि अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो कयो इहे जहन्नम वारा आहिनि। आख़िरी आयत में अल्लाह ताला मोमिनीन खे फरमायो, तव्हां अल्लाह जो नेमत खे यादि कयो। हिकिड़े क़ौम तव्हांजे तरफ़ हथ वधाइण जो इरादो कयो, पोइ अल्लाह ताला उन्हनि जे हथनि खे रोके छॾियो। इन जे मुतालिक़ लिखियो अथनि, हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सफ़र में वण जे हेठों आराम या छां वठण जे लाइ वेठा। साहबी सगोरा बि मुख़्तलिफ़ वणनि में मुंतशिर थी करे टिड़ी पखड़ी विया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी तलवार या हथियार जेको हुयो वण ते टंगे छॾियो। पोइ हिकिड़ो ॿाराड़ी वारो माण्हू आयो, तलवार सरड़े कढे, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं मुतवजे थी करे साईं जन खे चई, मय्यम न उक मिनी, तोखे मूंखां केरु बचाईंदो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जवाब में इरशाद फरमाए अल्लाह। साईं जन अल्लाह जो लफ़्ज़ चयो, फरमायो त उन ते एॾो रोब तारी थी वियो जो उन जे हथ मां इहा तलवार किरी पई। पोइ साईं जन तलवार खणी उनखे चयो त मय्यम न उक मिनी, तोखे हाणे मूंखां केरु बचाईंदो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कई त मूंखे, मां जेको आहे तव्हांजे ख़िलाफ़ु जंग कोन कंदुमि। पोइ साईं जन उनखे माफ़ फरमाए छॾियो। अल्लाह ताला इहा नेमत ज़िक्र फरमाई त हिकिड़े क़ौम तव्हांजे तरफ़ हथ वधायो, पर मां उन्हनि जे हथनि खे रोके छॾियो। अल्लाह खां डिॼंदा रहो, हिफ़ाज़त अल्लाह जे हथ में आहे। रब रखे त केरु चखे, दुनिया भली गॾिजी पवे कोई कंहिंखे नुक़सानु ॾियण जे लाइ, पर अल्लाह साईं महफ़ूज़ रखे त दुनिया कुझु बि कोन थी करे सघे। ऐं मोमिननि जो भरवसो तवक्कल अल्लाह जी ज़ात ते हुजे। पंहिंजा असबाब इख़्तियार करे पंहिंजा कम अल्लाह ताला जे हवाले करे छॾनि। अल्लाह ताला असां समूरनि जी हिफ़ाज़त फ़रमाए। अल्लाह ताला असां समूरनि खे पंहिंजे कलाम मुक़द्दस खे ॿुधणु ॿुधाइण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन तवल्लैत। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।